अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आखिरत में आऊं आहियां शफी मोहम्मद लाखो। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम, अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नाज़रीन इकराम, अॼोको जेको मुंहिंजो क़ुरान पाक जो दर्स आहे, हिकिड़े लिहाज़ खां मुंहिंजे ऐं तव्हां जे लाइ हिकिड़े लिहाज़ खां तमामु घणे फ़ाइदे वारो आहे। त हिन में मां तव्हांखे कुझु क़ुरान जूं अहिड़ियूं आयतूं ॾसींदुसि जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं माण्हूअ जे मथां पढ़ी ऐं फूकियूं हुयूं। ही मां तव्हांखे ॾसियां थो त क़ुरान शरीफ़ जेको आहे सो इंसान जे न सिर्फ़ रूह जी शिफ़ा आहे, लेकिन ऐं हिदायत आहे आख़िरत जे लाइ, लेकिन इन सां गॾु हिन में जिस्मानी शफ़ा बि आहे। इंसान जे जिस्म खे जेकॾहिं तकलीफ़ आहिनि त इन सिलसिले मां हे पढ़ी ॿुधायां थो तव्हांखे त मिन सूरत तदावा बिल क़ुरान फिल अमराद बदनिया, माना क़ुरान पाक के जिस्म जे मर्ज़नि लाइ दवा तौरु इस्तेमालु। ऐं इहो किसो आहे अल्लज़ी बिही मस मिनल जिन, हिकिड़ो शख़्स हो जंहिंखे जिन छुहियो। इहा आहे रवा अबी बिन काब रज़ी अल्लाह अन्हु काल, त पाण साहबी फरमाए थो त कुंत इंद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फजा आराबी, हिकिड़ो ॻोठाणो आयो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि। फ़क़ाल या नबी अल्लाह, चई त अल्लाह जा नबी, इन ली अखन, मुंहिंजो हिकिड़ो भाउ आहे, व बिही वजह, उनखे ॾाढो तकलीफ़ आहे। काल वमा वजह, कहिड़ी तकलीफ़ अथसि? चई त बिही लम, माना ही ॼण चरियो थी थो वञे। काल फातिनी बिही, चई हेॾे वठी अचीसि। पोइ वदहू बेन यदई, पोइ पंहिंजा हथ हुन ते रखियईं ऐं हे आयतूं पढ़ियूं अथसि। हाणे हे जेके हींअर मां तव्हांखे आयतूं पढ़ी ॿुधाईंदुसि, इहे तव्हांखे नोट करणियूं आहिनि। पर जेकॾहिं तव्हां खां इहे आयतूं नोट नथियूं थियनि त वरी सुबुह जो 7 बजे हे प्रोग्राम रिपीट थींदो, इन मां नोट कयो। ऐं उन खां अलावा ही सॼो मुंहिंजो जेको लेक्चर आहे फेसबुक ते फलाह आख़िरत जे नाले सां रिकॉर्ड थी ईंदो सुभाणे ताईं, उतां तव्हां ॾिसी वठो। पर हिन वक़्तु तव्हां जेकॾहिं इहे मूं सां गॾु इहो क़ुरान जूं आयतूं ॾिसंदा वेंदव ऐं सम्झंदा वेंदव, त उन खां पोइ जीअं मां हे प्रोग्राम ख़तमु कंदुसि ऐं इहो सॼो पोइ त इहे हिन वक़्तु तव्हां पंहिंजे छाकाणि त तव्हां क़ुरान ॿुधो ऐं चपनि में चयो बि हूंदो, त पोइ तव्हां वटि उहो पावर अची वेंदो त तव्हां कंहिं बि पंहिंजे घर जे मरीज़ ते हथनि ते फूके ऐं उनजे हथ ते घुमायो, कंहिंखे बि जेका तकलीफ़ आहे घुमायो, त इनशा अल्लाह ताला इन जो फ़ाइदो थींदो। छाकाणि त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन शख़्स खे घुरायो ऐं हे आयतूं उनजे मथां पढ़ियईं। हाणे सभ खां पहिरीं उथूं था, छा पढ़ियईं इहो अॼु मां तव्हांखे, पोइ मां तव्हांखे इन जी माना कंदो वेंदुसि। बिस्मिल्लाह, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हाणे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शुरू कयो आहे पढ़णु। किथां शुरूआत कई? सूरह फातिहा। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अर्रहमानिर रहीम, मालिक यौमिद्दीन, इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन, इहदिनस सिरातल मुस्तकीम, सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम, गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दॉल्लीन। हाणे हिकिड़ो त थी वियो सूरह फातिहा। वरी अॻिते हलो, सूरह बकरा जूं 4 आयतूं। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अलिफ लाम मीम, ज़ालिकल किताबु ला रैब फीह, हुदल लिल मुत्तकीन, अल्लज़ीन युमिनून बिल गैब व युकीमून सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफिकून। ज़ाहिर आहे हाणे मां क़ुरान पढ़ां थो त माना मां कंदुसि। हिन में अल्लाह ताला फरमाए थो ज़ालिकल किताब ला रैब फीह हुदल लिल मुत्तकीन, याने अल्लाह ताला फरमाए थो त हीउ उहो ई किताब आहे जंहिंमें को शक कोन्हे। ऐं हुदल लिल मुत्तकीन, इन में मुत्तकीन जे लाइ हिदायत आहे। लेकिन मौलाना उबैदुल्लाह सिंधी इन खे एॾो सुहिणो तर्जुमो कयो आहे, चए थो त ही जेके सूरह बकरा जी आयतूं आहिनि इहे मदीने में नाज़िल थियूं आहिनि। ही वारियूं माना अॻु में क़ुरान लही चुको आहे, ऐं हाणे जेके आहिनि से जेके अहले किताब आहिनि, यहूदी आहिनि या नसारा आहिनि या मुशरिक आहिनि,
उहे हिन क़ुर खे अलाह जो किताब नथा सम्झनि। तंहिं ते अलाह ताला हुननि खे चवे थो। ऐं ॿी ॻाल्हि त जेके यहूदी हुआ उन्हनि खे त ख़बर हुई त अलाह जो रसूल अचिणो आहे, ऐं इहा बि ख़बर आहिनि त मदीने जे आस पास ईंदो, तॾहिं उहो लॾे अचे मदीने वटि वेठा हुआ त जॾहिं बि उहो नबी ईंदो त असां मां ई हूंदो या मदीने मां ईंदो त असां हुनजे वेझो थियूं, सहाबी थियूं उन जा। त उहो इंतज़ार में आहे। त अलाह थो फरमाए ज़ालिकल किताब, माना ए यहूदियो ऐं नसारो तव्हां जंहिं क़ुर जो इंतज़ार पे कयो ही उहो अथव, ला रईब फी, हाणे तव्हां इन में शक न कयो। रीज़न इहो आहे हुदल लिल मुत्तकीन, इहो मुत्तकी जे लाइ हिदायत आहे। यानी इन जो मतिलबु आहे त ही साॻियो क़ुर आहे जंहिं मुत्तकी पैदा कया आहिनि। कहिड़ा मुत्तकी पैदा कई? जेके मुहाजिर थी आया ऐं जेके अंसार छा कंदा हुआ उन जी तव्हांखे ख़बर आहे। हज़रत उस्मान रज़ी अलाह ताला अन्हू पंहिंजो घर लुटे ॾिनो, हज़रत अबू बकर पंहिंजो घर लुटे ॾिनो। उन खां पोइ अलाह ते उनजो यकीन अची वियो त अलाह ताला फरमाइनि थो त हींअर ही क़ुर सचो आहे। हे ॾिसो त कहिड़ी जमायत ठाही अथई, अल्लज़ीन युमिनून बिल ग़ैब। हाणे मां हिन जी माना कंदुसि त उहा जमायत जेका मौजूदु आहे मदीने में, जेका ईमान ग़ैब ते थी रखे, वो युकीमून सलात, ऐं तव्हां वञी ॾिसो त 5 वक़्त निमाज़ थी पढ़े, तहज्जुद थी पढ़े, वो मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून, ऐं जेको हुननि खे रिज़्क़ ॾिनो अलाह जे रस्ते में घर लुटाए था छॾनि। इहो स्टोरियूं उते मौजूदु हलनि पियूं त बाबा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अहिड़ा सहाबी आहे जो पाण वटि छॾनि कुझु कोन था, ॾियो था छॾनि। वल्लज़ीन युमिनून बिमा उनज़िल इलैक वमा उनज़िल मिन क़ब्लिक, ऐं ही क़ुर ते यकीन रखनि था पर तव्हांजे किताबनि यकीन, वमा उनज़िल मिन क़ब्लिक, यानी पहिरीं मके जा मुशरिक तव्हांखे काफ़िर सम्झंदा, तव्हांजे तौरात इंजील खे कोन सम्झंदा त ख़ुदा जो किताब आहे, अलाह जो किताब आहे। हाणे क़ुर अचण खां पोइ वमा उनज़िल मिन क़ब्लिक, इन खां अॻु में जेके क़ुर उन्हनि खे बि मञनि था। वबिल आख़िरतुम यूक़िनून, ॿी ॻाल्हि त आख़िरत ते उन्हनि खे यकीन आहे, तॾहिं त घर लुटाइनि था पंहिंजो, तॾहिं ते शयूं ॻाल्हियूं कनि था। इहा आहे माना। इन खां पोइ हा हींअर थोरी ब्रेक वठूं था, ऐं तव्हां पहिरीं ॾिठो त सूर फातिहा, उन खां पोइ 4 आयतूं शुरूआती सूर बकरा जूं, हाणे वरी सूर बकरा जूं 163 164 पढ़ंदासीं पर ब्रेक खां पोइ। हे तव्हां ॿुधंदा रहो ऐं इनशा अलाह पोइ तव्हां इहे फूकजो इहा जेके कंहिं मरीज़ जे मथां। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाह व बरकातहू। हाणे असां सूर बकरा जो आयत नंबर 163 164 पढ़ंदासीं। रब साईं फरमाए इलाहुकुम इलाहु वाहिद ला इलाहा इल्ला हु रहमानिर रहीम, तव्हांजो रब हिकिड़ो आहे, हिकिड़ो ई अलाह आहे, उहो ई रहमान आहे, उहो ई रहीम आहे। ऐं इन फी ख़ल्क़ि समावात वल अर्द व इख्तिलाफ लैल व नहार, ऐं ज़मीन आसमान जे पैदाइश में, ॾींहं राति जे थियण में, वल फुल्किल लती तजरी फिल बहर बिमा यनफ़उ नास, ऐं इहा जेका ॿेड़ी हले थी पाणीअ जे मथां, इहो जेको अलाह जो मौज़ू आहे जंहिंसां इंसाननि खे फ़ाइदो पवे थो। वमा अंज़लल्लाहु मिन समा मिन माइन, ऐं जेको आसमान मां अलाह साईं पाणी नाज़िल करे थो। फ़अहया बिहिल अर्द बाद मौतिहा, पोइ उन मां जेको आहे सो मोल ज़मीन खे ज़िंदा करे थो। बस फ़ीहा मिन कुल्ल दाब, पोइ वरी मुख़्तलिफ़ क़िस्म जा जानवर पैदा करे थो, साह वारा पैदा करे थो। तसरीफ़ रियाह व सहाबिल मुसख़र में समाए हवाउनि जो हलणु घुलणु, ऐं ककरनि जो ज़मीन जेको आहे सो अलाह जे हुकुम सां आसमान ऐं ज़मीन जे विच में हलणु। आयातिल क़ौमी यअक़िलून, इहे सियाणनि जे लाइ इन में निशानियूं आहिनि। उन खां पोइ वरी आहिनि 2 आयतूं 255 256 आयतल कुर्सी, अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला ताख़ुज़ुहु सिनतुन वला नौम लहू मा फ़िस समावाति व मा फ़िल अर्द मन ज़ल्लज़ी यशफ़अ इंदहु इल्ला बिइज़्निहि यअलमु मा बैन ऐदीहिम व मा ख़ल्फ़हुम वला युहीतून बिशैइन मिन इल्मिही इल्ला बिमा शाअ वसिअ कुर्सियुहु समावाति वल अर्द वला यऊदहु हिफ़्ज़ुहुमा हुवल अलियुल अज़ीम। उन खां पोइ जेको आहे सो आहिनि सूरतुल बकरा जूं आयत आख़िरी आयतूं। रब साईं फरमाए थो ला युकल्लिफ़ुल्लाहु नफ़्सन इल्ला वुसअहा लहा मा कसबत व अलैहा मक्तसबत रब्बना ला तुआख़िज़ना इन नसीना औ अख़्ताना रब्बना वला तहमिल अलैना इसरन कमा हमलतहु अलल लज़ीना मिन क़ब्लिना रब्बना वला तुहम्मिलना मा ला ताक़त लना बिह वअफ़ु अन्ना वग़फ़िर लना वरहमना अंत मौलाना फंसुरना अलल क़ौमिल काफ़िरीन। आख़िरी 2 आयतूं बकरा जूं शामिल थी वयूं। उन खां पोइ सूरह आल इमरान जी आयत नंबर 18 शहिदल्लाहु अन्नहु ला इलाहा इल्ला हु वल मलाइकतु व उलुल इल्म क़ाइमम बिल क़िस्त ला इलाहा इल्ला हुवल अज़ीज़ुल हकीम।
वरी जेको आहे सूरह अहराफ जी आयत नंबर 54 इन रब्बकुमुल्लाहु लज़ी ख़लक़ समावाति वल अर्द फी सित्तति अय्यामिन सुम्मा इस्तवा अलल अर्श युग़शिल लैल नहार यतलुबुहु हसीसा वशम्स वल कमर व नुजूम व मुसख्खरातिन बिअम्रिही अला लहुल ख़ल्क़ वल अम्र तबारकल्लाहु रब्बुल आलमीन। आयत नंबर 53-54। वरी सूरतुल मोमिनीन जी हिकिड़ी आयत आयत नंबर 116 फ़तालल्लाहुल मलिकुल हक़ ला इलाहा इल्ला हुव रब्बुल अर्शिल करीम। माना जो मूंखे टाइम न आहे, मूंखे आहिनि कुल 6-7 मिंट। व अन्नहु ऐं उन खां पोइ सूरह जिन जी आयत नंबर 3 व अन्नहु ताला जद्दु रब्बिना मत्तख़ज़ साहिबतन वला वलदा। वरी सूरतुल साफ़ा जूं 10 आयतूं वसाफ़ात सफ़ा फ़ज़ाजिरात ज़जरा फ़तालियात ज़िक्रा। हे फ़रिश्ता आहिनि अल्लाह साईं जा। साफ़ात सफ़ा माना उहे कतारूं ॿधणु, कतार ॿधणु जेके फ़रिश्तनि जी हिकिड़ी सिफ़त आहे। ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त असां मुस्लमाननि खे ॿियनि क़ौमुनि खां 3 अहम शयूं मिलियूं आहिनि। हिकिड़ो त असां जेको आहे सो सिफ़ ॿधी निमाज़ पढ़ूं था। ॿियो हीअ सॼी ज़मीन असांजे लाइ मस्जिद कई वई आहे। उन खां अलावा जे पाणी न आहे त असांजी जेका ज़मीन जी मिटी जेका असां साफ़ आहे उन सां असां तयम्मुम करे सघूं था। फ़ज़ाजिरात ज़जरा माना उहे फ़रिश्ता जेके कंहिं शइ खे गिहलिन या दड़का ॾियनि त इहो बि शैतान खे ड्रेॾाइण वारनि फ़रिश्तनि जो क़िस्म आहे। फ़तालियात ज़िक्रा तिलावत करण वारा। इन इलाहुकुम लवाहिद तव्हांजो कमकार करण वारो अकेलो अल्लाह ई आहे। रब्बु समावात वल अर्द व मा बैनहुमा व रब्बुल मशारिक इन्ना ज़य्यना समा दुनिया बि ज़ीनतिल कवाकिब व हिफ़्ज़म मिन कुल्लि शैतानिम मारिद। आयत नंबर 6-7 बि अची वई साफ़ा जी। 10 ताईं वेंदासीं। ला यसम्मऊन इल्लल मलअल आला व युग़ज़फून मिन कुल्लि जानिब दुहूरन व लहुम अज़ाबुन वासिब। ऐं आख़िरी 10 आयत इल्ला मन ख़तिफ़ल ख़तफ़त फ़अत्तबऊ शिहाबुन साकिब। ही उन्हनि शैताननि जी ॻाल्हि करे थो जेके मथे वञी ऐं जेको सो ख़बरूं था वठनि जेके गैब जूं त जीअं अचे पंहिंजे इन ठग जेको ठाहियो अथनि उनखे कूड़ो पीर करे वेठा आहिनि, उनखे कन में अचे ऐं ॾसिन त सुभाणे ज़िलज़िलो ईंदो या ॿोॾि ईंदी, अहिड़ियूं ख़बरूं हुनखे ॾियण जे लाइ वेहनि था। पर अॼुकल्ह इहो कोन थो थी सघे। उन खां पोइ सूरह हशर जी आयत नंबर 22 हुवल्लाहु लज़ी ला इलाहा इल्ला हू आलिमुल ग़ैब व शहादत व हुव रहमानुर रहीम। ऐं आयत नंबर 22 ऐं 23 बि हुवल्लाहु लज़ी ला इलाहा इल्ला हू अल मलिकुल कुद्दूस सलामुल मोमिनुल मुहैमिनुल अज़ीजुल जब्बारुल मुतकब्बिर सुब्हानल्लाहि अम्मा युशरिकून। सूरह हशर जी 24 बि हुवल्लाहु ख़ालिकुल बारिउल मुसव्विर लहुल अस्माउल हुस्ना युसब्बिहु लहू मा फिस समावाति वल अर्द व हुवल अज़ीजुल हकीम। इन खां पोइ कुल वल्लाह पूरो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद। इहो पूरो पढ़णो आहे। उन खां पोइ सूरतुल फलक पूरी कुल अऊज़ु बिरब्बिल फलक मिन शर्रि मा ख़लक़ व मिन शर्रि गासिक़िन इज़ा वक़ब। बल्कि जी मां माना कयां चओ तोरा ञान तव्हां चए थो कुल अऊज़ु बिरब्बिल फलक। फलक जो मतिलबु आहे त सिज जो उभरण आस्ते माना रोशनी थी वञे, राति ख़तम थी वञे त केरु थो आणे, उहो ई रब आणे थो। त चओ ए जिनो ए शयातीनो ए माण्हुनि खे नुक़सान पहुचण वारियूं शयूं यादि रखो मां उन रब जो पनाह थो हासिल कयां जेको इहा राति ख़तम करे फलक आणींदो। मिन शर्रि मा ख़लक़ ऐं मां पनाह थो रब खां घुरां हर उन नुक़सान वारी शइ जेका अलाह सां पैदा कई आहे। व मिन शर्रि गासिक़िन इज़ा वक़ब ऐं राति जी तारीकी जेका आहे थिए थी उन खां। व मिन शर्रि नफ़्फ़ासात फ़िल उक़द ऐं जेके ॻंढियुनि ते फूकूं हणनि था ऐं तावीज़ लिखी माण्हुनि खे नुक़सान पहुचाइण जी कोशिशि कनि था मां उन ॻंढ ॾियण वारनि खां बि जेको अलाह जी पनाह वठां थो। व मिन शर्रि हासिदिन इज़ा हसद ऐं जेकॾहिं को हसद थो करे त मां उन जे शर खां बि अलाह जी पनाह घुरां थो। इहा बि आयत असां वटि इन में शामिल आहे। उन खां पोइ सूरतुल नास कुल अऊज़ु बिरब्बिन नास चओ त मां पनाह थो वठां जेको सभिनी इंसाननि जो रब पालींदड़ मां उन जी पनाह थो घुरां। मलिकिन नास जेको इन इंसाननि जो बादशाह आहे, उन्हनि खे खीर थो ॾिए, उन्हनि जे औलाद थो ॾिए, उन्हनि खे मौत थो ॾिए, बादशाही सॼी पावर उन वटां
इलाहिन्नास ऐं माण्हुनि जा कमकार करण वारो साॻियो ई रब। इलाहिन्नास माना अलाह ताला खां माण्हू दुआऊं घुरनि था, उनजी दुआऊं क़बूल थो करे, इहो इलाहिन्नास आहे। मिन शरिल वसवासिल खन्नास, ऐं उन्हीअ मां पनाह घुरां थो उन्हीअ शर खां जेको अचे विसविसो थो करे, वरी विसविसो करे वरी पोइते थो हटे। हाणे जीअं तव्हां हीअ आयत पढ़ंदो त पोइते हटिजी वेंदो। अल्लज़ी युवस्विस फी सुदूरिन्नास, ऐं उन्हनि खां जेके इंसान जे दिलनि में इहे विसविसा विझनि था। कंहिंमां? मिनल जिन्नत वन्नास, जिन्ननि मां बि ऐं इंसाननि मां बि। इहे आहिनि आयतूं जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ियूं उन शख़्स जे मथां हथ रखे, फ़क़ाम रजुल कअन्नहु लम यश्तक कित, माना उहो माण्हू ईअं खड़ो उथी खड़ो थियो ॼण का तकलीफ़ ई कानसि। तंहिंजे करे तव्हांखे बि खपे त हीअ आयतूं जेके आहिनि से मां जेके तव्हांखे अॼु ॾसियूं आहिनि इहो पढ़ो, ऐं इहो पढ़ी जेको आहे सो हथनि ते फूके उन माण्हूअ जे मथे मलियो, या उनखे डायरेक्ट तव्हां फूक हणो उन माण्हुनि खे, त इनशा अलाह ताला इन जो तव्हांखे वॾो असरु पवंदो। ऐं जेकॾहिं तव्हां हीअ आयतूं नोट न करे सघिया हो त सुबुह जो 7 बजे कागज़ पेन खणी वरी लिखो, ऐं जे न त वरी तव्हां फेसबुक ते वञी फलाह आख़िरत, रुगो फलाह लिखंदव त पाण ई आख़िरत फलाह लिखी FALAH वरी थोरी गैप ॾेई ई वरी गैप ॾेई आख़िरा AKHRAT, अलाए टी आहे न पर अची वेंदो ख़ुदि ब ख़ुदि इंशाअल्लाह। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून वसलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।